ठटे मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। जुंगशाई वेझो ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो, हिकु ॼणो मारिजी वियो, धुरियुनि में चिकताण वधी वई। ॻोठ आली ख़ासकली में घरू तकरार तां ख़ासकली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में रियाज़ ख़ासकली मारिजी वियो। लाश अस्पताल मकली मुंतकिल कयो वियो। ख़बर मां शेयर कयो पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे ठटो मां जुंगशाई भरिसां ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तल, धुरियुनि में चिकताण। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। ॻोठ आली ख़ासखेली में घरू अणबणता ख़ासखेली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग जे नतीजे में रियाज़ ख़ासखेली मारिजी वियो। सिविल अस्पताल लाश मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। छठे मां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ आली ख़ासकेली में घरू तकरार तां ख़ासकेली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में रियाज़ ख़ासकेली मारिजी वियो। लाश सिविल अस्पताल मकली मुंतकिल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं रशीद जाफ़रो खां। रशीद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, कोस्तानी शहर जंगशाई भरिसां विंडमिल पावर प्रोजेक्ट वटि ख़ासकली बिरादरी जे धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में हिकु ॼणो फोत थी वियो आहे। ॻोठ आली ख़ासकली में घरेलू अणलभ तां अली शेर ख़ासकली फायरिंग करे रियाज़ ख़ासकली खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। ख़ासकली जे ॿिनि धुरियुनि जे झेड़े में रियाज़ ख़ासकली पुट आली ख़ासकली तॾहिं थी फोत थी वियो, जेके जंगशाई पुलिस पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मकली आंदो वियो आहे। जी वॾी महिरबानी रशीद नवाज़ साहब जे लाइ।